अचुनी घबटे गडु घारियों मिठान दिसंदे कोई दुखड़ो दरवठी वेहंदे जे हिकड़ो दुनवी दोस्त वफाई एडी यार कंदो नाहे मुझो सजन मदीने वारो बोहर हर नायु नौकर रेस कहीं भूतार जा असी आयो हुर पागारे पगदार जा जवे सिवनी त थोरो क्या सुकर मुझे मजबूरिन जो कुछ एहसास कर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि? तो बिल्कुल ठीक हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। हर रोज़ जीअं अॼु असां सां हिकु तमामु बहितरीन शख़्सियत असां सां गॾु आहिनि। पाण साईं शाइर बि आहिनि, शाइर शाइरी सां बि तालुक़ु रखनि था, पाण हाफ़िज़ बि आहिनि ऐं हिन खां अलावा नात ख़्वानी तरफ़ बि आहिनि। दुनियादारी जी जेकी मौसीक़ी हले थी उन जी शाइरी बि माशाअल्लाह तमामु बहितरीन सुठी पाण साईं लिखंदा आहिनि। साईं खां जेको आहिनि वधीक हाल वाल कंदासीं। साईं पाण ठिकराठे शहर सां तालुक़ु रखनि था। अॼु जरवार शहर में आया आहिनि माशाअल्लाह, ऐं शहर में आया त दिलि चयो मुंहिंजो साईं खां इंटरव्यू बि वठिजे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त साईं पाण टोटल 3 दर्जा पढ़ियल आहिनि। सो ऐं हिन खां अलावा अंग्रेज़ी साईं जन चवनि पिया त साईं मूंखे कोन थी अचे। ऐं हिन खां अलावा वधीक साईं पाण इंटरव्यू ॾींदा। साईं जन जो जेको नालो आहे साईं हाफ़िज़ मोहम्मद नवाज़ उर्फ़ नवाज़न महर साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं। अवां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। साईं पहिरियों त तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त जीअं तव्हां ॿुधायो त तालीम मुंहिंजी जेका आहे उहा 3 दर्जा आहे, उहा बि सिंधी। इहो तालीम घटि हुजण ऐं वरी शाइरो शाइरी तरफ़ माशाअल्लाह तव्हांजी शाइरी ॾिठीसीं सोशल मीडिया ते, तव्हां ट्रेंडिंग में हलो पिया, वायरल आहियो। ऐं हिन खां अलावा वरी नात ख़्वानी तरफ़ इहो शौक़ु तव्हां कीअं जाॻियो, कॾहिं जाॻियो, इहो थोरो ॿुधाइजो। जी बिल्कुलु, सभ खां पहिरियां त अव्हां जी महिरबानी। अव्हां खोड़ सारियूं मोहबतूं ॾिनियूं आहिनि। अल्लाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे। तालीम जो असुलु इहो हुयो त उन वक़्तु इहा असांखे ॼाण न हुई त अॻिते हली को असां शाइरी जी दुनिया में ईंदासीं या नात ख़्वानी जे हिसाब सां। जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा त पोइ त तालीम ज़रूरु हासिलु कजे ऐं करणु बि घुरिजे, पर उन महिल असां इन खां महरूम रहिजी वियासीं। सो हिन वक़्तु तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। तालीम जो हुजणु ज़रूरी आहे। हीउ जेको नात ख़्वानी जो सिलसिलो आहे, ऐं मदरसे पढ़ंदो हुउसि 2007 खां वठी नात पढ़ण जो इहो सिलसिलो शुरू हुयो। उन नंढपिण खां वठी असांजा उस्ताद हुया साईं घोटकी जा कारी मोहम्मद पुनल सिकंदरी साहबु। उहे असांजा उस्ताद साईं हुया। उते असांजे मदरसे में हिकिड़ी बज़म थींदी, बज़म सिकंदरिया जे नाले सां। पोइ उते सभिनी खे वारो मिलंदो हो नात पढ़ण जो। पोइ असां बि ॿियनि दोस्तनि जी ॿुधी करे हिकिड़ो शौक़ु जीअं थींदो आहे नंढपिण में, पोइ उन शौक़ जे हिसाब सां आहिस्ते आहिस्ते शुरूआति कईसीं। उस्तादनि बि पसंदि कयो त बाबा तव्हांजो आवाज़ु भलो आहे ऐं तव्हां कोशिशि कयो। पोइ ईअं थींदो थींदो वरी अॻिते जॾहिं वक़्तु हलंदो रहियो त 2014 में मूं वरी शाइरी लिखणु शुरू कई। जी अल्हम्दुलिल्लाह। पोइ ईअं टूटा फूटा लफ़्ज़ जीअं थींदा आहिनि, पोइ आहिस्ते आहिस्ते हली करे उस्तादनि जे ख़िदमत में हाज़ुर थियासीं। चेक करायोसीं, साईं चेक कयो, ॾिसो कीअं आहे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे शुरूआति में त माण्हू खे पज़ीराई न मिलंदी आहे, महिनत करणी पवंदी आहे, झाखोड़ करणी पवंदी आहे। काफ़ी सारी जुस्तजू खां बाद में अल्लाह पाक महिरबानी कई, जेको कुझु आयो आहे दोस्तनि जे साम्हूं आयो। तमामु बहितरीन साईं। तव्हांजी शाइर शाइरी असां ॾिठीसीं, तव्हांजी शाइर शाइरी इस्लामी जेके नात तव्हां लिखंदा आहियो माशाअल्लाह, या मनक़बत लिखंदा आहियो, उहो बि तव्हांजी ॾिठी आहे। पर दुनियादारी जी शाइरी बि तव्हांजी ॾिठी आहे, जेके आहे सॉन्ग वग़ैरह सुठी शाइरी। जेकी हिकिड़ी वल्गर शाइरी हूंदी आहे, उहो त वरी अलॻि सां हिकिड़ो सिस्टम आहे। तव्हांखे इहा वरी दुनियादारी वारी शाइरी तरफ़ कीअं इहो रुझान थियो, कीअं वरी हुन तरफ़ कीअं वियो? बसि ज़िंदगी जा काफ़ी सारा मोड़ आहिनि ऐं इंसानु हिकु करियो न हूंदो आहे। ज़िंदगी में लाह चाढ़ा हूंदा आहिनि। पोइ आम जेको माण्हू हूंदो आहे उहो ज़िबानी ॻाल्हि कंदो आहे, वरी जेको शाइर हूंदो आहे उहो पंहिंजे लफ़्ज़नि में पंहिंजी दर्द कथा बयानु कंदो आहे। सो ज़िंदगी में अहिड़ा हसीन लम्हा आया, कॾहिं दर्द, कॾहिं सुख, कॾहिं ॾुख। पोइ जॾहिं सुख हुया त सुखनि जी ॻाल्हि कईसीं, जॾहिं ॾुख हुया त ॾुखनि जी ॻाल्हि कईसीं। तमामु बहितरीन। का अहिड़ी मशहूरु तव्हांजी का शाइरो शाइरी कुझु गुनगुनाए असांखे ॿुधायो, या पहिरियां नात थी वञे, मां सम्झां थो।
नात या को मनक़बत पहिरियां नात खां शुरूआत कयूं उन खां पोइ शाइरो शाइरी तरफ़ बि हलंदासीं को नात नातीअ कलाम आहे तव्हांजे साम्हूं पेश कयूं। ओ कोन ॾिसंदे कोई ॾुखड़ो दर वठी वेहंदे जे हिकिड़ो दुनियावी दोस्त वफ़ाई एॾी यार कंदो नाहे मुंहिंजो सजण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे मुंहिंजो सजण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे जंहिं बि जाइ ते वेंदो आहियां मान मिलंदो काफ़ी आहे शहनशाह महबूब नवाज़ण तो असां लाइ छा पिया कॾहिं लेखा कंहिंसां के कॾहिं लेखा कंहिंसां के दिलदार कंदो नाहे मुंहिंजो साईं मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। तमामु बहितरीन माशाल्लाह तमामु बहितरीन साईं जन जी तव्हां नात तव्हां ॿुधो। सर हाणे तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां अगरि वेठा हुआसीं कुझु मां तव्हांखे ॾिठो त तव्हां चओ त मूंखे अंग्रेज़ी कोन थी अचे ऐं मां सिंधी ऐं फेसबुक पेज जी का थोरी घणी सेटिंग हेॾां होॾां थींदी आहे उहो बि कईसीं इहो भला छा सीन आहे त माना तव्हां अंग्रेज़ी सफ़ा माना न पढ़ी सघियो इहो भला छो? बसि ज़हन जी ॻाल्हि आहे का ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे जेका जल्दी सम्झ में अची वेंदी आहे इंग्लिश वारो जेको सिस्टम आहे उहो असांजे दिमाग़ में नथो वेहे उहो कोशिशि बि कई आहे असांखे सम्झ में नथो अचे असांजी मजबूरी आहे जी। शाइरो शाइरी जी जेकी सिख्या आहे उहा तव्हां कंहिं उस्ताद खां सिख्या वरिती या बसि इहो हिकिड़ी खुदाई इहो बि ॿुधो आहे काफ़ी शाइरनि खां नाले वारनि खां या फ़नकारनि खां त खुदाई ॾात साईं मिलंदी आहे इहा शइ इहे इन हवाले सां थोरो बिल्कुलु साईं सिख्या वरितीसीं ऐं वठूं पिया अञा ताईं बि ज़िंदगी सॼी सिखण जे लाइ हूंदी आहे ऐं बिल्कुलु असां सिख्या वरितीसीं ॾात त बिल्कुलु आहे पर उन सां गॾु उस्ताद जो हुजणु ज़रूरी आहे छो त उस्ताद गस ॿुधाईंदो रस्ता ॿुधाईंदो। असांजी सिंध जो मशहूरु ऐं मारूफ़ शाइर तव्हां बि ॿुधो हूंदो साईं उस्ताद अब्दुर्रहीम अज़मी साहिबु मुंहिंजो आहे उहे उस्ताद आहिनि शाइरी जा ऐं उन मूंखे काफ़ी कुझु सेखारियो ऐं उन्हनि जूं दुआऊं उन्हनि जूं महिरबानियूं मूंसां गॾु शामिल हाल रहियूं आहिनि। तमामु बहितरीन हाणे साईं का दुनियावी का शाइरी असांखे ॿुधायो जेकी दुनियावी या मिसाल इस्लामी जेकी तव्हांजे ज़हन में हुजे गुनगुनाए को ॿुधायो। ओ चवे वञी त थोरो क्या सुकर मुंहिंजे मजबूरियुनि जो कुझु एहसास कर मुंहिंजे मजबूरियुनि जो कुझु एहसास कर कंहिंजे जज़्बनि जो न कातिल थी मिठा कंहिंजे जज़्बनि जो न कातिल थी मिठा कंहिंजी चाहत जो न सत्यानाश कर मुंहिंजे मजबूरियुनि जो कुझु एहसास कर को चवेसि वञी त थोरो क्या सुकर मुंहिंजे मजबूरियुनि जो कुझु एहसास कर मुंहिंजे मजबूरियुनि जो कुझु एहसास कर लोक जे लेखे नथो काॾे वञा लोक जे लेखे नथो काॾे वञा तूं पीरी पंहिंजो करे अॼु पास कर मुंहिंजे मजबूरियुनि जो कुझु एहसास कर मुंहिंजे मजबूरियुनि जो कुझु एहसास कर। तमामु बहितरीन माशाल्लाह तमामु बहितरीन साईं हिकु सुवालु आहे हिते अॼुकल्ह जी शाइरो शाइरी जेको हले पियो तव्हां ॾिसो था उहा दुनियावी जेकी शाइरो शाइरी आहे वलगरी शाइरो शाइरी नौजवान ॿिए पासे तरफ़ ॿिए लाड़े तरफ़ वञनि पिया इन हवाले सां तव्हां छा चवंदव? हक़ीक़त इहा आहे त असांजी सिंध जा ख़ासि करे असांजी सिंध जा जेके हालात आहिनि त शाइर सुठो मैसेज ॾींदो त बहितर आहे
ऐं हिकिड़ी वॾी ज़िमेवारी आई आहे शाइर जे मथां, त हू सुठो मैसेज ॾे। बाक़ी हाणे हर को पाण सम्झदार आहे असां सर बिल्कुलु उहो आहे, पर हाणे ॾिसो जेके नाले वारा प्रोडक्शन्स आहिनि या नाले वारा टीवी चैनल्स आहिनि, मां नालो न खणंदुसि उनजो, पर उहे बि उन तरफ़ वञनि पिया जेकी माना बसि चवनि था बाबा जितां बसि ईअं प्रमोशन थोरी मिले असांखे, बसि असांजे चैनल जी रेटिंग वधे, बसि असांखे रेटिंग खे ॾिसणो आहे, पोइ भली अॼुकल्ह जे हालात जे हिसाब सां या उन्हनि शयुनि खे असां कोन था ॾिसूं, बसि असांजी सिर्फ़ु असांखे रेटिंग खपे। इन वाले सां तव्हां माना तव्हां छा चवंदा? असुल आहे हाणे हले थो रोज़गार जो सिस्टम। हर माण्हू पंहिंजे रोज़गार जे चकर में लॻो पियो आहे, टकनि जे हिसाब सां त मां पैसो कमायां, पोइ उन शइ खे नथा ॾिसनि। सुठनि शाइरनि खे, सुठनि माण्हुनि खे हमेशह पोइते कयो वियो आहे। ऐं जेके जिन जो कमु तव्हां पाण ॾिसो त माना तनक़ीद जोॻो आहे, ऐं उन जे कम में का अहिड़ी इस्लाह कोन्हे, त उन जे बावजूदि बि उन्हनि माण्हुनि खे अॻिते आंदो थो वञे। जीअं नाले वारा जेके शाइर आहिनि उहे वीचारा सफ़ा ग़रीब थींदा था वञनि, जेके वल्गर शाइरी लिखनि था या अहिड़ियूं अहिड़ियूं शाइरियूं लिखनि था जेके माना उहो कंहिं आवाम कंहिं इन शइ सां को वास्तो ई न आहे, या फैमिली सां उहे शयूं ॿुधी बि नथा सघूं असां। बिल्कुलु सही चओ था, पर असांजा जेके नौजवान आहिनि थोरो उहे असांजा जेकॾहिं इन शइ खे पसंदि न कंदा, उनखे रिस्पॉन्स न ॾींदा, त पोइ उनजो वैल्यू न रहंदो। पर असांजा नौजवान अलाए उनखे मज़ाह सम्झी करे अॻिते आणंदा। जीअं हाणे हिन वक़्तु माशूक शहर हले पियो, दोस्त उनखे इंजॉय करनि था, उहो मशहूरु थी वियो आहे। सही चओ था, तमामु बहितरीनु। इहो थोरो ॿुधाइजो मूंखे सर, त तव्हां माशाल्लाह माना शाइरो शाइरी तव्हांजी का अहिड़ी शाइरी हुजे जेकी माना सोशल मीडिया ते वायरल हुजे, या का अहिड़ी शाइरी जंहिंसां माना पब्लिक ताईं जेकी ज़्यादा तव्हांजी उहा शइ पहुती हुजे? जी मां ज़रूरु चवंदुसि इहो, अलाह पाक जी महिरबानी ऐं दोस्तनि जूं दुआऊं आहिनि। मुंहिंजी सभ खां पहिरियां नात मशहूरु थी हुई। मुंहिंजा दोस्त आहिनि तमामु सिंध जा मशहूरु मारूफ़ नात ख़्वान आहिनि। भले ॾिनो बंबरो ऐं उनजो ॿियो बिरादर आहे शहबाज़ ॾिनो बंबरो। सोशल मीडिया ते हिन वक़्तु घणो हलनि पिया। उन्हनि नात पढ़ी हुई त विख विख ते ख़ुशबू खिंडरायो, झूमी झूमी गुल बरसायो, अमा मिना जे लाल जी अॼु आमद आहे लजपाल जी। पोइ उन नात जे सदके आदे वारनि खे बि रिस्पॉन्स भली मिली, उहे बि निकिरी विया, शाइर बि उन नात जे सदके निर्वार थी पियो। उहा मुंहिंजी नात उन खां पोइ वरी हुई काफ़ी हुई अॼु कांगल ॻाल्हि ॿुधा, सही सम्झा सॼण जे पाड़े जा। उहा बि अलहमदिल्ला ॾाढी दोस्तनि सुठी मोट ॾिनी। इहे ॿ आइटम मुंहिंजा ॾाढो सुठा हलिया। तमामु बहितरीनु। हाणे लास्ट में असांखे छा तव्हां ॿुधाईंदो का अहिड़ी शइ, का मनक़बत कुझु थी वञे? जी काफ़ी ॿुधायां थो मां तव्हांखे। हुन में हिकिड़ो अहसासु आहे त ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे, अचो पंहिंजनि रिश्तनि खे सुञाणो, हिक ॿिए जो कदुरु। विच में हिते तव्हांजी सर काफ़ी खां अॻु में तव्हां जीअं अॻे थोरी देरि पहिरियां कैमरा जे बैकग्राउंड तां हिकिड़ी ॻाल्हि कई त नसरुल्ला जे लाइ बि मूं शहीद जेको नसरुल्ला सहाफ़ी। जी मूंखे हिन वक़्तु यादि न आहे, बाक़ी मां लिखियो हुयो सोशल मीडिया ते आहे। उहो मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे तव्हां लिखियो हुयो? मूं लिखियो हुयो। ऐं ॿी मां इहा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त मूंखे जन दोस्तनि साथ ॾेई करे ऐं निर्वार कयो, ज़ाहिर कयो मुंहिंजी शाइरी खे, माना लफ़्ज़नि खे, सादनि सूदनि लफ़्ज़नि खे ईअं माना सुरनि जो साह विझी करे अवां मुंहिंजे आॾो पब्लिक जे आॾो पेश कयो। उन में मेन किरदारु जेको आहे मुंहिंजा तमामु प्यारा, मां उनखे पंहिंजो भाउ सम्झंदो आहियां, अदा सदाकत अली महर, ऐं उनजो बिरादर आहे अदा रोशन अली महर साहब। ऐं तमामु घणो उन्हनि मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई, मुंहिंजी रहनुमाई कई, ऐं मां हिन इंटरव्यू जे थ्रू उन्हनि जो शुक्रिया अदा कयां। माशाल्लाह सर, हाणे लास्ट में काफ़ी थी वञे। अचु ॾींहं ॿ टे गॾु घारियूं मिठा, अचु ॾींहं ॿ टे गॾु घारियूं मिठा, वींदो चितो माए गुज़ारियूं मिठा, अचु ॾींहं ॿ टे कर जियरे कदुरु को सारी दे, लिकी लोक खलुड़ी कप्यो हारी दे, ओ मुझा
जा गीत लिखियल झुंगारी दे वींदो मौत मुखे जड मारियो मिठा चुदी है बटे ओ चुदी है बटे चुदी है बटे गॾु घारियूं मिठा वींदो चितो मां गुज़ारियूं मिठा चुदी है बटे। तमामु बहितरीन माशाल्लाह। साईं तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हां निस्बत कंहिंसां रखो था, मतिलबु कहिड़े दरगाह सां, इहो थोरो ॿुधाइजो। जी मां इहो ज़रूरु ॿुधाईंदुसि। मुंहिंजी निस्बत ऐं मां जेको मुरीद आहियां, तालिब आहियां, हज़रत पीर साईं पागारा इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह पीर जो घोट, उन्हनि जो फैज़, उन्हनि जी दुआउनि जो ई असरु आहे। मां सम्झां थो पीर साहिब लाइ कुझु थी वञे। बिल्कुलु ज़रूरु। चइबो हर हर नायूं नौकर रईस कंहिं भूतार जा असीं आहियूं हुर पागारे पगदार जा ओ असीं आहियूं हुर पागारे पगदार जा हिकिड़ी दिल ऐं हिकिड़ो दिलबर काफिया दिल जो रांझन मटण बुना इंसाफिया कीअं चवां घटि कुर्बान खुटे अॼु बि कलंगी अदार जा असीं आहियूं हुर पागारे पगदार जा ओ गंज कमाए वियो हितड़े जो बि अॻो हिन नवाज़ण खे बि तां रंग आहे लॻो दुख लही विया कम ठही विया हिती बानीअ ॿार जा असीं आहियूं हुर पागारे पगदार जा। माशाल्लाह तमामु बहितरीन। साईं लास्ट में तव्हां छा मैसेज ॾींदो असांजे पेज फेसबुक पेज सलाम सिंध यूट्यूब चैनल ते तव्हांखे दोस्त नाज़रीन ॾिसनि पिया, लास्ट में छा मैसेज? असां मैसेज इहो ई ॾींदासीं त हीअ ज़िंदगी 4 ॾींहं खिली ख़ुशि थी गुज़ारियो ऐं न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विड़ऊं चाल फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ऊं चाल। तमामु बहितरीन माशाल्लाह। साईं असां सां गॾु अॼु जो असांजो तमामु बहितरीन महिमान मोहम्मद नवाज़ माहिर साहब उर्फ़ नवाज़ण माहिर साहब हाफ़िज़ आहिनि पाण माशाल्लाह, उन्हनि जी वॾी महिरबानी असां सां गॾु हुया। अॼु जो इंटरव्यू माशाल्लाह तव्हांखे तमामु बहितरीन सुठो लॻो हूंदो। पाण सां शाइर बि आहिनि, पाण नात ख़्वानी तरफ़ बि आहिनि ऐं दुनियादारी जी शाइरी बि साईं पढ़ंदा आहिनि ऐं सॼी इंटरव्यू तव्हां ॿुधी हूंदी, ॾिठी हूंदी ऐं उमेद त तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, लाइक कंदा, फॉलो कंदा, असांजे यूट्यूब चैनल सलाम सिंध खे सब्सक्राइब कंदा। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।